आगाह कयूं के हलामा कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान शरीफ़ बुगटी खे क़तल करे छॾियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया, हलामा कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान शरीफ़ बुगटी खे क़तल करे छॾियो आहे। ख़बर आहे, अवां ताईं पहुचायूं पिया, हलामा कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान शरीफ़ बुगटी खे क़तल करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया, हलामा कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। तफ़सील वठंदासीं हलामा नदीम अंगड़ियो खां। नदीम, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सुबुह जो कचे वारे इलाइक़े में सालाना थाणे जी हद में नामालूम हथियारबंदनि जो घर ते खा करे शेरा बुगटी जो रहवासी नौजवान जेको हिते पंहिंजो बची वियो ॿार हार ते उनखे जेको नामालूम हथियारबंदनि गोलियूं हणी जो क़तल करे विया। वाक़े जे इतला जो सालाना पुलिस उते वाक़े वारे हंधि पहुती लाश जो खणाए चलका अस्पताल हला वेंदो। जेतोण वार्ता ॿुधायो जेको नौजवान शरीफ़ बुगटी जेको ख़ासियत जॻह ते हार पोइ कंदो हुयो ऐं नामालूम जेके हथियारबंद आहे उहो घर में सुतल हुयो जंहिंखे अची गोलियूं हणी क़तल करे विया। पुलिस मुताबिक़ जेको वाक़ियो आहे जेको पुराणी ज़ाती दुश्मनी ॿुधाए पियो वञे। ठीकु आहे नदीम, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।